अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियों ऐं तव्हांजो भाउ मोहम्मद अली अॼु तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियां। अॼु कुझु खटियूं कुझु मिठियूं ॻाल्हियूं कबियूं उस्तादनि जे जेको सो कुझु सवालनि जा जवाब ॾींदुसि। कुझु सवाल जेके आम उस्ताद कंदो आहे त साईं मोहम्मद अली शहर तव्हांजो कसम ऐं तव्हां जेको मस्जिद में वेही वज़ू करे कसम खयो हुयो उन कसम जो छा थियो ऐं भिटशाह खां जेको तव्हां नफ़ल पढ़ी निकिता हुया उन्हनि जो छा थियो। सभ खां पहिरीं बिल्कुलु उन ते रोशनी विझबी। ऐं मूंखे अॼु जेको सो लाइव न अचण जे लाइ काफ़ी मूंखे तमामु महबूब मुंहिंजे अॻुवाणनि मुंहिंजे दोस्तनि मुंहिंजे ज़िले जे दोस्तनि मुंहिंजे जेको सो ॿाहिरि जे साथियुनि जेको मूंखे तमामु एलाज़ कया त बाबा तूं अॼु लाइव न अचु। त मूं चयो अॼु जेकॾहिं लाइव न आयसि अॼु जेके ॻाल्हियूं न रखियसि त पोइ शायदि हिन खां वधीक बहितर मौक़ो कॾहिं बि कोन मिलंदो। छो त काफ़ी सब्र कयो इन्हनि ॻाल्हियुनि खे रखण जो इंतज़ार में हुयासीं त हीअ रब साईं अहिड़ो को मौक़ो ॾिए त हीअ ॻाल्हियूं हुते रखिजनि। ख़ैर सभ खां पहिरीं जेको सिंध जो जेको आम उस्तादु आहे हू तमामु मासूम आहे। प्राइमरी जेको उस्तादु आहे सवाइ अॻुवाणनि जे जेके तेलके यूनिटनि ज़िलनि डिवीज़न खां वठी मर्कज़ ताईं जेके बि उहिदेदार उन्हनि खां सवाइ जेको बि सिंध जो सवालक उस्तादु आहे हू तमामु मासूम ऐं तमामु सबाझड़ो ऐं तमामु सादो आहे। जेको शऊर रखंदड़ आहे उन्हनि जे मथां लक़ब इहा ईंदा आहिनि त हीअ बाग़ी आहे, हीअ धोखेबाज़ आहे, हीअ जेको सो ॻाल्हाए थो, हीअ बदतमीज़ आहे, ऐं हीअ जेको आहे पुठी में छुरी हणण वारो आहे, हीअ पंहिंजनि जो कोन थियो अव्हांजो छा थींदो। जेको सुठो उहो आहे जेको जी में जी हा में हा ॾिए उहो बहितर ऐं सुठो आहे। ख़ैर हर वक़्तु जेको आहे अॻुवाणनि आम प्राइमरी जेको असांजा जेके आम प्राइमरी उस्ताद आहिनि सादा सीधा सबाझड़ा उन्हनि जे अरमाननि जो क़तल कयो आहे, उन्हनि जे अरमाननि जो सौदो कयो आहे असांजे अॻुवाणनि। इहा हिकिड़ी हक़ीक़त बि आहे। पोइ मुख़्तलिफ़ चेहरनि सां मुख़्तलिफ़ नालनि सां मुख़्तलिफ़ सुञाणप रखंदड़ वॾा वॾा नाला उन्हनि जेको उस्तादनि खे उस्तादनि जो जेको अरमाननि जो क़तल कयो आहे कंदा अचनि पिया सालनि खां वठी करे। उस्तादनि प्राइमरी उस्तादनि जा प्रॉब्लम्स मसइला पॉलिसी रूल्स असेंबली जा बिल कानूननि जी शिकल में ब्यूरोक्रेसी ईअं उलझाए रखियो आहे जो असांजो जेको प्रेशर ग्रुप हुअणु घुरिजे असांजी तंज़ीम उहा जेको आहे प्रेशर उहा सरकार ते न विझी सघी आहे जंहिंसां असांजा मसइला उते जो उते दॿिजी रहिजी था वञनि। पोइ अॻुवाण जेके आहिनि पंहिंजा ज़ाती फ़ाइदा वठी करे उतां खां मोटी था अचनि। कुझु एक्सपीरियंसिस गुज़रिया आहिनि छो त असां गुज़िरियल 1.5-2 साल खां वठी चूंडियल उहिदेदारनि जे वेझो बि रहियासीं जेके ॿाहिरि वेठा हुया जेके चवंदा हुया त उन्हनि सां बि गॾु गुज़रियासीं। कुझु असांजा साथी जेके आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उन्हनि सां बि रवाबित में हूंदा आहियूं। सरकार जेका तमामु ख़तरनाक पॉलिसियूं जोड़े रही आहे जोड़े चुकी आहे अञा जोड़ींदी। उन्हनि पॉलिसियुनि जे करे काफ़ी असांजा उस्ताद जेके रिटायर बि थींदा ऐं तमामु जेको प्राइमरी उस्तादनि जे मथां वक़्तु अचे पियो उहो तमामु ॾुखियो वक़्तु अचे पियो छो त सरकार सां मुहाॾो अटकाइण जे लाइ केर बि नज़र न पियो अचे सही तरीक़े सां। बिल्कुलु इहा हिकिड़ी हक़ीक़त बि आहे। सरकार मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स जे नाले ते जेके आणे करे जेको प्राइमरी उस्ताद खे ॾाढो तंग करे रही आहे। मुख़्तलिफ़ जेके से स्कूल जेके असांजा जेके आहिनि उहे एडॉप्ट थींदा पिया वञनि। असांजा स्कूल्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ इदारनि खे खणाईंदा पिया घटि थींदा पिया वञनि। उनखां अलावा मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स आणे करे मिनिस्टर साहिबु ऐं सेक्रेटरी एजुकेशन साहिबु ऐं जेके ब्यूरोक्रेसी जेकी बि आहे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स आणे करे प्रोजेक्ट्स ते ट्रेनिंग्स वाटे उन नाले ते अरबे रुपया खाई रहिया आहिनि करप्शन करे रहिया आहिनि। उन्हनि जो प्रोजेक्ट्स ते करप्शन जेका थी रही आहे उनजो ध्यानु हटाइण जे लाइ इहे जेके मामलात असांखे डिवाइड एंड रूल जी पॉलिसी में छॾियो आहे। नौजवान उस्ताद सीनियर उस्ताद जूनियर उस्ताद IBA उस्ताद NTS उस्ताद सिंध यूनिवर्सिटी उस्ताद महर ग्रुप इंतज़ार सरगिरी ग्रुप उनखां अलावा साईं रफ़ीक जरवार साहिब जो ग्रुप हाजी शफ़ी अहमद सेठ साहिब जो ग्रुप सिकंदर जतुई साहिब जो ग्रुप हीअ असां जेको सभु फ़िरका अची विया आहियूं। इहा हिकिड़ी हक़ीक़त बि आहे। ऐं असांजे अॻुवाण जा जेके बयान आहिनि ऐं उन्हनि जेका कारकर्दगी आहे तमामु मायूस कोन आहे। असांजा अॻुवाण के असांजा जेके अॻुवाण आहिनि चूंडियल उहे जेके से चवंदा आहिनि सेक्रेटरी ॾाढो भलो आहे इहो सेक्रेटरी हुजे त असांजा जेके उस्तादनि जा कमु थींदा रहंदा बहितर इहो सेक्रेटरी ॾाढो सुठो आहे। अफ़सोस थींदो आहे ॾुखु थींदो आहे दिलि सफ़ा चीरजी वेंदो आहे जॾहिं ऑफिसरनि जे लाइ हिकिड़ा जेके अॻुवाण जेके चवंदा आहिनि ॾाढो सुठो आहे। अॼुकल्ह त असांजा जेके सेक्रेटरी खे गारियूं ॾींदा हुया अॻुवाण उहे बि चवनि पिया त सेक्रेटरी ॾाढो भलो आहे मिनिस्टर बि ॾाढो भलो आहे छो त उहो हुननि जा कमु करे पियो। हुननि जूं जेके से आइटियूं खोले पियो या हुननि जा जेके छा चवंदा आहिनि
रीइंबर्समेंट्स जा बिल्स आहिनि, उनखां अलावा ॿिया जेके उन्हनि जा कम आहिनि या उन्हनि जे दोस्तनि यारनि जूं ट्रांसफरूं आहिनि, जीअं डीओज़ टीओज़ हिकिड़े हिकिड़े जी ट्रांसफर जेका आहे उहा लखनि जी एवज़ थींदी आहे, 4-5 टीओ रखिया छॾिया, 1-2 डीओ रखिया छॾिया, वाटे वरी घणियूं स्टोरियुनि में नथा वञूं असां। अॼु ॻाल्हि कबी सिर्फ़ु पंहिंजी सफ़ाई पेश कबी। हा, पंहिंजे जेको सो कसम ते ॻाल्हाइबो, पंहिंजे वाइदे ते ॻाल्हाइबो, त वाइदो ऐं कसम वियो केॾांहुं। अलाह साईं जेके मूंसां गॾु ॿिया साथी हुया, उन्हनि खे बि जेको सो तौफ़ीक़ ॾिए त हू जेको मुंहिंजो साथ ॾियनि ऐं हक़ सच खे जेको सो ज़ाहिर कनि, ऐं उन्हनि खे बि दावत ॾींदुसि त हू जेको आहे हक़ जी ॻाल्हि कनि, अलाह खे हाज़िर नाज़िर खे करे। मरणो हिकु ॾींहुं आहे, क़बर में वञिणो आहे, पर ॻाल्हि सिधी कजे। खीर जो धोतल केर बि कोन्हे को गुनहगार, असां भाई असांजा बि दामन जेके आहिनि गुनहगार आहिनि, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह कंहिंजे असां सौदो कोन कयो आहे, असां विकिजिया कोन आहियूं, कंहिंजो हक़नि जो सौदो कोन कयो आहे। असांखां ग़लतियूं थी हूंदियूं, असां सोचूं पिया असां चालाक आहियूं, पर असांखां वधीक ॿीणा टीणा चालाक हूंदा। पोइ वरी ॾिसी ख़ैर वाटे वर जेको थियो सो थियो। शुरूआति कंदुसि भिक्षा खां, भिक्षा जे पैदल मार्च खां शुरू कंदुसि ऐं कल्हो की राति ताईं जेको सो हुनखे ख़तमु कंदुसि, पर जल्दी जल्दी तकड़ तकड़ करे ख़तमु कंदुसि इंशाअल्लाह। भिक्षा जो जेको पैदल लॉन्ग मार्च, मूं त लॉन्ग मार्च चयो, पर मुंहिंजो हिकिड़ो तमामु सुठो दोस्त हकीम जत्याल, जंहिं उन्हनि खे नालो ॾिनो त सुजागी लॉन्ग मार्च, जंहिंमें उस्तादनि खे सुजाग करणु आहे। असांजो मक़सदु उस्ताद सुजाग थिए। इहो मूं इन जे करे आयो त हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहब जेको आहे उन जेको ऐलान कयो हो, असां सभु उते पहुता हुआसीं त बाबा हाजी शफ़ी मोहम्मद सठियो वॾी तहरीक हलाए रहियो आहे। पोइ उते वरी हाजी साहब जी मजबूरियूं थियूं, हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहब हिकु दोस्तनि परचाए जेको सो वरितो त हाजी साहब जेका तहरीक तव्हां न हलायो, तव्हां बीमार आहियो या असां पाण हलाईंदासीं, वाटे सभु ड्रामा सभिनी खे ख़बर आहिनि जेके थिया हुआ हुते भिक्षा ते। पोइ सभु मायूस थी मोटी आया हुआसीं। वरी प्रेस कॉन्फ्रेंस थियूं, वरी ऐलान थियो त बाबा वरी कंदासीं, पर वरी हू न कया। पोइ जज़्बात में, तकड़ में, बेवकूफ़ी चओ या गैरत में चओ त गैरत बि जेका असां हिकिड़ी ख़ुदा जी ॾात आहे, या हर कंहिंखे जेका असां कोन हूंदी आहे। बाबा ठीकु आहे, आउं अकेलो उतां निकिरंदुसि, अकेलो हुते ईंदुसि, सिर्फ़ु मूंखे इहा ख़बर कोन हुई त आउं एतिरो जेको सो मूंखे मोट मिलंदी अलाह जी तरफ़ां, अलाह सां एतिरी मदद कंदो जो सुजागी मार्च, जेके मूं लॉन्ग मार्च पे चयो, पैदल मार्च पे चयो, पर जेको सुजागी मार्च जे नाले में वरी कन्वर्ट थियो, हाणे आउं सुजागी मार्च ई चवंदुसि। सुजागी मार्च एतिरो थींदो। पोइ वरी सोचियो हाणे मूं ऐलान त करे छॾियो आहे। उन टाइम ते आउं मुखालिफ़ जेको माना उन टाइम ते ताज़ो पंहिंजे उहिदे तां रेज़िग्नेशन ॾिनी हुई, उहिदे पंहिंजे पेटल जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी हुई। उहो छो इस्तीफ़ा ॾिनी, छो त आउं टकराव में हुयसि पेटल पंहिंजे ज़िले सां, पंहिंजे मर्कज़ सां, त बाबा तव्हांजी कारकर्दगी मायूस कंदड़ आहे। 7 जून में जेको तव्हां कयो उहो इलाही ग़लति थियो, उनखां अॻु में तव्हांजो 1.5 साल अची थिए पोइ तव्हांजी कारकर्दगी मायूस कंदड़। ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लिखंदो रहियोसि त मुंहिंजी माना पसे पर वाह वाह शाबाश मूंखे ॾींदा रहंदा हुआ। ख़ैर उहो उन्हनि खे छॾियो, उन्हनि जो ज़र्फ़ हुयो। पोइ ईअं थियो त जेको आहे मूं जेको रिज़ाइन करे ठीकु आहे, वरी मूं हाजी शफ़ी सठि में ॾिठो त बाबा हाजी शफ़ी ॾाढो सुठियूं ॻाल्हियूं थो करे, हर वक़्तु कसम पियो खणे, हर वक़्तु माउ जे खीर जी ॻाल्हि कंदो आहे। बाबा माउ जे खीर जी थञ मल्हाए बि बाक़ाइदा करे ॾेखारिबो सरकार खे। सरकार सां जेको विढ़ंदो उस्ताद असां हुन गॾु ईंदासीं, मर्कज़ नथो विढ़े, जेको बि अॻवान सरकार सां विढ़ंदो या सेक्रेटरी या ब्यूरोक्रेसी सां मुआड वटि काईंदो, ऐं हुन सां गॾु वेंदुसि। असीं भिक्षा ते बि पहुतासीं, काफ़ी ॿिया दोस्त बि उते पहुता हुया, नाले वारा असांजा दोस्त उते पहुता हुया, पर हू ड्रामो थी मोटियो। पोइ वरी मस्जिद में वञी करे अलाह खे हाज़िर नाज़िर रखे, बाबा ठीकु आहे, असां हिकिड़ो कसम खयोंसीं त असां पैदल मार्च खणींदासीं ऐं 29 तारीख़ ते धरणो हणंदासीं। हिकिड़ो रूट प्लान बि ठाहियो हुयोसीं। भिक्षा खां पोइ मटियारी खां हैदराबाद ते टंडो मोहम्मद खां सिजावल खां पोइ वरी ठटे में ख़तमु करिणो हुयो। ख़तमु करण खां पोइ 4-5 ॾींहं गैप करे, कुझु कागज़ी कमु करे, लिख पढ़ करे पोइ वरी 29 तारीख़ ते कॉल हुई हुते। ख़ैर हासिल मक़सदु। पोइ सोचियोसीं त हाणे मर्कज़ जा त मुखालिफ़ आहियूं, छो न कोशिशि कजे मर्कज़ जो जेको मुखालिफ़ आहे, दुश्मन जो दुश्मन पंहिंजो दोस्त। मूं पाण अप्रोच कई हाजी साहब खे, मूं पाण कॉल कई, हाजी साहब मूं ऐलान बि करे छॾियो, मूं मस्जिद में कसम कयो, सोशल मीडिया ते ॾाढी सुठी जेका असां मोट मिली रही हुई त हाजी साहब मुंहिंजी तव्हां जेका असां कहिड़ी सपोर्ट कंदा, कहिड़ी मदद कंदा, तव्हां मूंखे जेको सो मीडिया कवरेज आहे या मुंहिंजे रहण जो बंदो चओ त मुंहिंजो त वास्तो कोन्हे, मूं कॾहिं बि ठटे खां ॿाहिरि करे निकितो ई कोन आहियां, एतिरो मुंहिंजो त वास्तो न हुयो। त हाजी साहब खे मूं चयो, हाजी साहब चयो ठीकु आहे। उन टाइम ते हाजी साहब जेको जूं नाराज़गियूं सिकंदर जतोई साहब सां बि हुयूं, काफ़ी तुंहिंजी पंहिंजी तहरीक जेका असां 19 जो शिकार हुई। हाजी साहब इहो सम्झो त हिकिड़ो पैदल मार्च अचे थो, छो न इन खे केश कंदासीं असां, हिन जे जेको सो शइ ते सोशल मीडिया ते शइ ॾाढी हली हुई। मस्जिद ते जॾहिं मूं कसम खयों, हिकिड़ी शइ अट्रैक्शन अची वई, हिकिड़ा अहसास जज़्बात माण्हुनि जा उभरजी अची विया,
विया हुआ, हर को उन ते जेको सो त इहा शइ माना हाणे त उनखे ना त केरु करे कोन थिए सघियो, छो त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे। हाजी साहिबु कीअं मूंखे ना करे आहे, त मूं हुनखे जॾहिं चयो त हाजी साहिबु चयो ठीकु आहे बाबा तोखे हर शइ मिलंदी। ऐं बि बिस्मिल्लाह खे राति राति मोटरसाइकिल ते निकितसि, उतां बिस्मिल्लाह खे शुरू कयोसि, उहो ई थियो। हाजी साहिबु जेका सा मदद कई, हाजी साहिबु मदद, पर हुनजी छा नियत हुई उहो ख़ुदा बहितर थो ॼाणे, ठीकु आहे। ऐं अचां थो पंहिंजी स्टोरी जेका मूं शयूं ॾिठियूं मूं ऑब्ज़र्व कयूं, हू हाजी साहिबु पंहिंजी वज़ाहत पाण कंदो। उतां खां उन्हनि जे उहिदेदारनि प्रोटोकॉल ॾिनो पंहिंजे झंडनि सां, पंहिंजे सभु कुझु सां। वरी उनखां अलावा नौजवान उस्ताद बि उते पहुता, पोइ मीडिया जी हलचल मची वई, त मर्कज़ ॾे हिकिड़ो प्रेशर क्रिएट थींदो वियो, सरकार ॾे बि वियो पिए त मर्कज़ ॾे हिकिड़ो आम उस्ताद, न को उहिदेदार आहे, कुझु बि कोन्हे, पैदल निकितो आहे, त हिकिड़ो जेका अट्रैक्शन हुई। उतां खां थींदी 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 जॾहिं अची जेको सो अची असां मटियारी शहर ते अची पहुतासीं, त इहा शइ शायदि पोइ कंहिंखे पसंदि कोन पई आई, त बाबा हेॾी सारी मीडिया कवरेज पई मिले, हेॾी सारी सभु कुझु मिले पई, शायदि या हाणे इन शइ खे डाइवर्ट कजे, हाणे इहो छो त उनजे पिसे परदा हुननि जा पंहिंजा जेके कम हुया उहे न थी सघनि, छो त नौजवान उस्ताद अचनि हा, ऐं उनजी अॻुवाणी असां पाण करियूं आहे, उहा अॻुवाणी ॿिए जे हवाले करणु त ॾाढो ॾुखियो हुयो न, ऐं असां न पे करणु चाहीसीं। त मटियारी में तमामु घणो प्रेशर वधणु शुरू थी वियो। मूंसां गॾु साथी हुया उते जेको सो करीम मेमन साहिबु, उते जेको आहे साईं हकीम जतियाल साहिबु त मूंसां गॾु ई गॾु उते वीचारो, ऐं उनखे अलावा साईं महबूब शाह उते मूंखे जॉइन कयो। मूं फ़ोन कई उते, साईं मुंहिंजे मथां प्रेशर आहे, तव्हां अचो। त पोइ हू वीचारा जेको सो बदीन खां, सिजावल खां, ॿिया दोस्त काफ़ी उते सभु राति ई राति ते मटियारी पहुची विया, उते गाॾियूं खणी करे। उते राति जो मीटिंग तइ कयोसीं, भाउ मुंहिंजे मथां प्रेशर आहे, मूंखे चवनि था त हाणे जेको सो तव्हां पंहिंजे मार्च खे अॻियां पोयां कयो, हिन जी प्रेस कॉन्फ्रेंस हैदराबाद में रखियल, तव्हां गॾिजी उते प्रेस कॉन्फ्रेंस, हाणे गॾिजी असां उते धरणो हणंदासीं। त उते जेको उते करीम में पोइ मीटिंग जेका थी उते दोस्तनि खां राय वरितीसीं, बाबा अकेले सिर त मूं शुरूआति कई हुई, पर हाणे हीउ मसइलो मुंहिंजो न रहियो, हाणे सभिनी उस्तादनि जो मसइलो आहे, हाणे हीअ फ़ैसिला हीअ राया जेके सभिनी खां वरिता वेंदा। ख़ैर इन जे विच में ही त जेके दोस्त मूंसां करीम वारा, महबूब शाह वारा उते गॾु थिया हुया, साईं हाजी शफ़ी मेमण जेको आहे, ऐं हिकिड़ो साईं सजाद हुयो, ॿ टे ॿिया हुया, 15-20 दोस्त उते मूंसां राब्तनि में हूंदा हुया। पर कुझु अहिड़ा दोस्त हुआ, नौशेर फिरोज़, बख्शल अब्बासी हुयो, ऐं बख्शल अब्बासी जा कुझु साथी हुया। बख्शल अब्बासी वरी साईं अमीर बख्श पहवर सां राब्ते में हुयो, साईं अज़ीज़ मंगरे सां, ऐं बख्शल अब्बासी जेको परते अपर सिंध में वेंदे कश्मीर ताईं दोस्तनि सां गॾु हू राब्ते में हुयो। त मूंखे बख्शल अब्बासी हर रिपोर्ट ॾींदो, साईं इंशाअल्लाह तूं परवाह न कर, तूं फ़िकर न कर, असां जेको सो तोखे 29 तारीख़ ते जॉइन कंदासीं, वॾी ताक़त सां असां गॾु ईंदासीं। ऐं हर शइ जेका आहे, नौशाद आहे जेको सो, ॿियो जान मोहम्मद बुरफ़त आहे, अता बबर मुंहिंजो सुठो दोस्त आहे, ऐं असां अली मोहम्मद सुमरो, इन्हनि सभु आऊं इन्हनि सां कोऑर्डिनेशन में ज़रूरु हूंदुसि। पर ऐं जंहिंसां कोऑर्डिनेशन में हुन टाइम जी तहरीक में हुयसि, ऐं कंहिंखे कोन ॿुधाईंदो हुअसि त हुन छा चयो, हुन छा चयो, हुन कहिड़ी सलाह ॾिनी, हर कंहिंजी सलाह जेका हूंदी हुई सा मूं वटि हूंदी हुई, सभिनी जा राया ॿुधो। मेजोरिटी जी जेका सलाह इहा ई त इन मार्च खे, पैदल मार्च खे अॻिते वधिजे। जेकॾहिं वधीक प्रेशर आहे त हैदराबाद खां तव्हांजे रूट खे तव्हां जेको सो टर्न कयो, ऐं तव्हां जेको आहे इनखे खणी वञो, जेको ठटो ठटे खां कराची हलिया वञो। ख़ैर किसो ख़तमु कजे, छो त हीअ ॻाल्हियूं जेके आहिनि ख़ुदा खे हाज़िर नाज़िर रखी कनि थियूं, हीअ ॻाल्हियूं जेके पंहिंजो कसम जो जेको सो ज़ालुब आहिनि। पोइ उते करीम बख्श मूंखे चयो, सलाह ॾिनी हुई त असां हाजी शफ़ी में सठियो सां गॾु थी वञ। हाजी शफ़ी मेमण मटियारी वारो, उन मूंखे सलाह ॾिनी त तूं उते गॾु थी वञ। इमरान मोतीवाला उते गॾु, उन मूंखे सलाह ॾिनी त हाजी शफ़ी में सठे सां तूं गॾु थी वञ। उनखे अलावा हिकु ॿ दोस्त उन्हनि बि इहा ई सलाह ॾिनी हुई। अली मोहम्मद सुमरो उते, उन बि उते ई इहा सलाह ॾिनी त तूं मटियारी में बसि तूं हाजी सां गॾु थी वञ, किसो हिते ख़तमु करे छॾ। पर वाहिद महबूब शाह वाहिद शख़्स हुयो, ऐं उनखे अलावा बख्शल अब्बासी, ॿिया जेके मूंसां फ़ोन ते राब्ते में हुया। सिर्फ़ु इहे नौजवान उस्ताद मूंसां राब्ते में न हुया, मूंसां गॾु सीनियर उस्ताद मुंहिंजे ज़िले ठटे जा, दादू जा, साईं अली मोहम्मद गाॾेही, ऐं साईं जेको सो ॿ टे ॿिया अहिड़ा नाला आहिनि जेके मरकज़ी लेवल जा पावा आहिनि। 4-5 अहिड़ा मुंहिंजा जेके से वॾा जेके से दोस्त आहिनि, मुंहिंजा अॻुवाण बि आहिनि, मुंहिंजा साथी बि आहिनि। अॻुवाण त हाणे अल्लाह जी ज़ात ई आहे, सो माना हम ख़्याल जंहिं ते माना जंहिंखे सलाह वठंदे आऊं ॾाढो फ़ख़्रु महसूसु कंदो आहियां। उन्हनि सां बि राब्ते में हुननि जी बि इहा ई तजवीज़ त भाउ फ़िलहालु हिन जेका हिकिड़ी मोट मिले पई उस्तादनि जी, इन शइ खे तव्हां अॻिते खणी हलो। अॻिते खणी हलियासीं, जेको ठीकु आहे बाबा, टे इहो थियो त रूट चेंज थींदो। हाजी शफ़ी में 60 सां जेको सो टाइम वरितो आहे, हुन सां ॻाल्हाइण जे लाइ हाणे हिन खे जेका सा बर्ख़ास्त कबो, हिन सां जवाबु ॾिबो, ऐं पाण हिन शइ अॻिते खणी वेंदासीं। एतिरे में असां सिकंदर जतोई साहिबु राब्ते में हो, ॿ टे ॿिया त बाबा हाणे तव्हां अचो असांखे मोट। साईं सिकंदर साहिबु क़ाबिल एतिराम आहे। ऐं फ़ैसिलो इहो थियो, मौजूदा जेका मटियारी जा दोस्त ऐं उते जा उन्हनि सलाह ॾिनी त हाजी साहिब सां तूं गॾु थी वञे। इमरान मोतीवाला बि जेके हैदराबाद जा दोस्त, उन्हनि बि यादि ॾिनी तूं हिते गॾु थी वञे। बाक़ी ॿी अपर पूरी सिंध ठटो ज़िलो सभिनी चयो न बाबा, ऐं महबूब शाह ख़ासि तौर ज़ोर ॾींदो रहियो त बिल्कुलु गॾु न आहे।
हकीम जतियाल साहब जेको सो उनजो बि इहो ख़्यालु हो त बाबा इहो अॻिते हलंदो। हकीम जतियाल साहब सुठो दोस्त आहे, पर हुनजी थोरी जेका असां थोरो ॾिंगो आहे, त हुनजी ॾिंगाई में असांखे ॾाढी ॾुखियायूं पेश आयूं तहरीक में। हीउ हिकिड़ो सफ़रनामो बि ईअं सम्झो त तव्हांखे ॿुधायां पियो लफ़्ज़नि ब लफ़्ज़नि। उनजे विच में हकीम जतियाल साहब शायदि कंहिंजे चवण ते पे कयो या छा, त वरी हाजी शफ़ी सच खे बि गारियूं ॾिनियूं, इंतज़ार साहब खे बि गारियूं ॾिनियूं, लिखी पे पोस्टूं अजीब, त मूं हुनखे मना कयो, यार तूं हली बि मूंसां गॾु पियो ऐं सभिनी खे ॾींहुं बि गारियूं वेठो, त सभु माण्हू ईअं चवंदा त मोहम्मद अली तोखां जो हीउ सभु कुझु कराए पियो, हालांकि मुंहिंजो हिन शइ में को बि जेको सो कोन्हे को, हीउ तूं छा पियो करीं, त मूं ॾाढो बि हुनखे मना कयो। मुंहिंजो बाबा ईअं न थींदो आहे, तहरीक में किथे लचक बि खाइबो, किथे मिलबो, उस्तादनि जी हिकिड़ी वॾी मोट सोशल मीडिया ते मिली आहे, उस्तादनि वॾी इज़त ॾिनी आहे, मान ॾिनी आहे, हाणे हिन शइ खे जेको सो अॻियां खणी हलिबो, पर हिन तरीक़े सां केरु गॾु कोन थींदा। तूं गारी ॾियूं पिया हाजी शफ़ी मोहम्मद सचो साहब खे, त हुनजा जेके पोइलग आहिनि, हुनजा जेके हमख़्याल दोस्त आहिनि, हू असां सां गॾु कोन थींदा। इंतज़ार साहब खे तूं घटि वधि लिखो, उनजा जेके हमख़्याल दोस्त आहिनि, हू असां सां गॾु तहरीर में गॾु कोन थींदा। असांखे त सिर्फ़ु मक़सद जे लाइ गॾु थियणो आहे। असांजो मक़सदु हीअ आहे त असां कुझु जेको सो हासिलु कयूं सरकार खां। असांजो जहिड़ो सरकार सां, असांजो जहिड़ो न को अॻुवाननि सां आहे, न को छा असां प्रेशर त उन्हनि जे मथां विझंदा पिया अचूं, पर असां जेको आहे घटि वधि असांखे जेको न चवणु घुरिजे। पर इहा ॻाल्हि जेका असां हकीम साहब न पिए मञी, हुन पंहिंजी पे की, पोइ शायदि हुन कंहिंजे चवण ते पे कयो या लाशऊरी तौर ते कयो, इन त मूंखे ॾुख ज़रूरु पहुतो पए। ख़ैर अचूं था किसे खे अॻिते वधाईंदा, मटियारी खां निकिरूं था। पोइ मटियारी खां निकितासीं, हिननि जी राय मुंहिंजे ज़हन में अची वई। हाजी शफ़ी मेमण, मटियारी वारो, करीम मेमण, इमरान मोती वारा 5-7 दोस्तनि जी मुंहिंजी राय ज़हन में, पर अहमद शेख, अता बब्बर, बख़्शल अब्बासी वरी जेको ॿिनि दोस्तनि सां राब्ते में हो, साईं अमीर बख़्श पंवर सां, साईं अमीर बख़्श पंवर मूंसां थोरो राब्ते में, पर ज़्यादा साईं बख़्शल अब्बासी सां राब्ते में हो। साईं सूफ़ी सरमद सां मूं पाण बि अप्रोच कयो, हू मूंसां राब्ते में हुयो, फ़ोन ते कॉन्टेक्ट हुया, असां कोशिशि कयो। साईं मुग़री साहब सॼो टारगेट ॾिनो दोस्तनि खे, त तव्हां रमज़ान मुग़री सां तव्हां राब्तो कयो। अॼु अनीता त राब्ते में हुई मूंसां गॾु। अहिड़े हिसाब सां निकिरूं था। बाबा प्रोग्राम इहो थियो त बाबा बसि दोस्तनि जी राय खे एतिराम था ॾियूं। मेजोरिटी जेको इहो फ़ैसिलो कई आहे त असांखे अॻिते वधणु घुरिजे, पोइ असां अॻिते वधियासीं। अॼु आयासीं हैदराबाद, पहुतासीं, ॾाढे सुठे तरीक़े सां पहुतासीं। साबित कर पियो हैदराबाद में जेको हुननि जे अॻुवान असांखे अची आदर भाव कयो, हैदराबाद वारे साथीनि असांखे चयो अचो जेको प्रेस कॉन्फ्रेंस मुझसे तव्हां हलो, असां अचूं था। हुननि खे रवानो कयोसीं। हैदराबाद खां असां अची स्टे कयोसीं कोटड़ी में। कोटड़ी दोस्तनि ॾाढो सुठो मान ॾिनो। कोटड़ी खां पोइ असां ठटे में दाख़िल थियासीं। ठटे मां अनीता असांखे जॉइन कयो। ठटे मां थींदा थींदा अची जेको सो मकली क्रॉस कईसीं। मकली क्रॉस करे असीं हाणे जेको सो वञूं पिया मथे कराची। सो हाणे हिते इन विच में ॾाढो प्रेशर अञा वधंदो वियो। कुझु जेको सो दोस्तनि जो, कुझु यारनि जो, कुझु साथियुनि जो, कुझु साथी छॾे विया, कुझु साथी जेको सो, पर कुझु साथियुनि जो जेको अपर वारे सभिनी राय हो त बाबा कंटिन्यू फ़िलहालु कयो। असांखे मायूसी इन ॻाल्हि जी थी, जेके दोस्त राब्ते में बख़्शल अब्बासी, साईं अमीर बख़्श पंवर, साईं वारा, ॿिया अता बब्बर, साईं अली मोहम्मद गाॾी, इन्हनि सभिनी सां आऊं जेको सो फ़ोन ते पुछां, साईं मुंहिंजी जेका पोज़ीशन हीअ आहे त नौजवान उस्ताद जंहिं शहर मां गुज़रियो आहे मूंसां मोट में घटि आहे, 29 तारीख़ छा मूंसां गॾु थींदो, केतिरो गॾु थींदो? सभिनी जी इहा राय त 200 खां 250 माण्हू 300 माण्हू तोसां गॾु थींदा। छो त तूं तकड़ बि कई आहे, का प्लैनिंग कोन कई आहे, का मीटिंगूं कोन कयूं आहिनि, अॻु में तोखे वञणु घुरिजे आहे, इतमाद सभिनी खणणु घुरिजे आहे। साईं अली मोहम्मद सूमरो साहब मूंसां गॾु हूंदो हुयो, त उन बि इहा ॻाल्हि कई हुई। बख़्शल अब्बासी सां बि मूं इहा ॻाल्हि सॼी सिचुएशन ॿुधाई, बाबा आऊं बेटशाह खां निकितो आहियां, अची छठो क्रॉस कयो आहे, हाणे त वञा पियो कराची जी तरफ़, पर पोज़ीशन हीअ आहे। हाजी साहब अप्रोच करे पियो, बार बार ॾाढो अप्रोच करे पियो, छा कजे? चई तो अॻिते वधंदो रहे। साथियुनि जो राय हो त बाबा अॻिते वधंदो रहे। जेके मर्कज़ी लेवल जा कुझु पावे जा जेके अॻुवान हुया, ऐं फ़ख़्रु महसूसु कंदो जेको सज़ा वठण में, उन्हनि सां बि आउं सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो रहंदो। हुननि जो बि इहो ख़्यालु हो त बाबा तूं मूव कंदो रह। साईं महबूब शाह जो बि इहो ख़्यालु हो त बाबा तूं मूव कंदो रह। अब ठीकु आहे, मूव कंदा 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 असीं जेको सो कराची जी हदनि खे अची वेझो पहुतासीं। ईअं विच में ॾींहं गुज़रंदा रहिया, पर जेको सो राब्तागिरी हलंदी रही, सोशल मीडिया जी कैंपेन हलंदी रही। किसो कोता हिते अची वरी हाजी साहब साथियुनि सां गॾु अची अप्रोच कयो। अॼु अनीता ब जेका अची गॾु थी असां सां, साईं राजपर सुलेमान राजपर कराची डिवीज़न जो जेको उहिदेदार मौजूदा जेको हींअर आहे, उन सां गॾु साईं जावेद इक़बाल जेको कराची जो उहिदेदार आहे, इहे सभु अची गॾु थिया। अची जेको सो हिते कराची जी हदनि खे सभु बॉर्डर ते अची पहुतासीं। बसि हीअ कराची जो बॉर्डर हो, पासे में रेलवे जी लाइन पहली, माना हीउ ठठो ज़िलो हुयो, कराची में दाख़िल थी वियासीं। त हाजी साहब जेको सो जो तमामु ज़ोर थियो, बाबा ॻाल्हियूं कंदासीं। सुलेमान राजपाल जेको सो ॻाल्हियुनि जी आच कई, बाबा ॻाल्हियूं कंदासीं। त मूं चयो तव्हां बीहो, दोस्तनि खां पुछा कया। मूं अहमद शेख खे फ़ोन कई, अता बब्बर खे फ़ोन कई, अली मोहम्मद गाॾी खे मूं सूरत हाल ॿुधाई, ऐं बख़्शल अब्बासी खे मूं ॻाल्हि ॿुधाई, हीअ पोज़ीशन आहे, दोस्तनि खे वठी वेंदुसि। 4 माना मूंसां गॾु 200 दोस्त थींदा, 300 दोस्त गॾु थींदा, आम ख़्याल दोस्त गॾु थींदा। दोस्तनि खे माराइण अक़लमंदी कोन्हे का। हाजी साहब ॾाढो तंग पियो करे, त छा कजे, ॻाल्हियूं कजनि। पोइ सभिनी दोस्तनि इहा राय ॾिनी, तूं हिकिड़ा शर्त तय कर हाजी साहब,
ऐं जेको उन शर्तनि ते हाजी खे जेको हाजी अचे थो त पोइ ॻाल्हियूं कर, जेकर हुन शर्तनि ते हाजी नथो अचे त पोइ हाजी सां तूं ॻाल्हियूं न कर। अब ठीकु आहे, अब शर्त कहिड़ा रखनि, पोइ शर्त तइ थिया। अब शर्त कहिड़ा हुजणु घुरिजनि, पोइ हाजी साहिब सां इहे शर्त बाबा मूंखे उहे तजवीज़ूं दोस्तनि ॾिनियूं। अली मोहम्मद गाड़ी साहिब खे तजवीज़ूं मूं पे साम्हूं रखियूं हुयूं। साईं जेको आहे मूं इहा जेका साईं अता बबर, साईं जान मोहम्मद बुरफ़त, साईं अली मोहम्मद सुमरत मूंसां गॾु ई गॾु हुयो। ऐं साईं जेको मूंखे सिजावट जे दोस्तनि अची राब्तो कयो, काफ़ी दोस्त ज़्यादा माना मेजोरिटीज़ जेका आहे उन्हनि सभिनी सीनियर ॾिसिजो हाणे कराची में दाख़िल थी चुका आहियूं। पंहिंजे जेका ज़िला असां लताड़ींदा अची पहुता आहियूं, अॻियां मोट 29 तारीख़ ते गॾु, छो त हिननि जे साईं शफ़ी सठी जी तहरीक 28 ते अची बीठी हुई। हुननि 28 ते डन कचर असां 28 ते कंदासीं। 2 हिसनि में तहरीक विराइजी हुई। सभिनी जो जेको इहो ख़्यालु हो त हिकिड़ी में माण्हू वेंदा त ॿी में न वेंदा, इहा त जेको ज़ुल्म आहे। या हुननि खे हू वॾा हुया, वॾो थी करे हुननि खे 29 सां गॾु करणु घुरिजे हा। नंढनि खे पंहिंजो एडॉप्ट कंदा ऐं नंढनि जी मालिकी कंदा त केॾी ख़ुशी थिए हा। त बाबा हीअ त ॾाढी सुठी थी, पर न हुननि ईअं न कयो। अब ॻाल्हियुनि जी जेका शर्त तइ थिया। शर्त में सभ खां पहिरियों शर्त जेको तजवीज़नि में आयो त बाबा डिघी जिदोजहद हलाइणी पवंदी, घटि में घटि 20 ॾींहं, घटि में घटि 20 ॾींहं, वधि में वधि 2 महीना हले, 3 महीने, जेतिरे में घटि में घटि 20 ॾींहं जो वाइदो हाजी खां वरित तूं 20 ॾींहं जी जेका तहरीक हलाईंदे। ॿियो शर्त इहो थिए थो तोसां गॾु साईं सिकंदर जतोई साहिबु ऐं साईं जेको आहे जबार खोसो साहिबु तोसां गॾु, हाजी साहिबु तव्हां सां गॾु उते गॾु तव्हां सां गॾु ॿई इहे शख़्स वेंदा। पोइ वरी मूं हुन तजवीज़ ॾियण वारे दोस्तनि खां पुछा की सही इहो शर्त छो था तव्हां रखायो। उन्हनि सभिनी दोस्तनि इहा राय ॾिनी। 3 दोस्तनि जेके हुया, हिकिड़ा नौजवान हुया, 2 हिकिड़ो सीनियर हुयो। त उन्हनि इहा ई हिकिड़ी ॻाल्हि कई त बाबा जबार खोसो ऐं साईं सिकंदर जो त हीअ 2 अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जेको हाजी साहिब सां गॾु वेंदियूं त पोइ हाजी साहिबु ऐं हीअ पॉलिटिकली जेको हुननि जो ॾाढो बैकग्राउंड आहे, हीअ अप्रोच कंदा मिनिस्टर खे, अप्रोच कंदा सेक्रेटरी खे, त तव्हांजी जेका आहे जेका तव्हां भली पोइ 50 माण्हू बि छो न हुजो, पर तव्हांजी खे कुझु न कुझु कामयाबी ज़रूरु मिलंदी। पर शर्त इहो आहे त डिघी जिदोजहद हुजे, घटि में घटि 20 ॾींहं तव्हां सां गॾु सिकंदर जतोई बि वेहे, तव्हां सां गॾु जेको जबार खोसो बि 20 ॾींहं वेहे कैंप हणी करे। ठीकु आहे साईं। उनखां पोइ ॻाल्हियूं जेके थियनि, उन ॻाल्हियुनि में जेकॾहिं 5 रुकनी कमेटी आहे त 2 नौजवान उस्ताद ऐं उहे जेके तव्हां चओ उहे हुजनि। जेकॾहिं 7 रुकनी कमेटी आहे त 3 नौजवान उस्ताद जी जेका इहा जेका इहे शर्त तइ थिया उते। इहे शर्त ठीकु आहे, अहिड़ा ग़लति शर्त हुया कोन। बाबा ठीकु आहे, असां फ़ैसिलो करे छॾियोसीं। मूं दोस्तनि खे फ़ोन कॉल करे बाबा हाजी अचे पियो, अची कराची पहुता आहियूं, हाजी जो ज़ोर लॻो पियो आहे, हीअ ॻाल्हि आहे, हीअ शर्त रखो। चई ठीकु आहे बाबा, इहो शर्त तूं हुन ते रख। जेकॾहिं इन्हनि शर्तनि ते हाजी अचे थो त पोइ ईअं सम्झ तुंहिंजे कुलनि तां वज़न लहे थो, हाजी जे मथां अचे पियो ऐं तुंहिंजो जेको कसम आहे उनजो कफ़ारो अदा थींदो इनशाला। सभिनी जेके सीनियर हुया, सॼी सिंध जी हाणे बख्शल अब्बासी सां राब्ते हुयसि। बख्शल अब्बासी अपर सिंध जे सभिनी दोस्तनि सां राब्ते में हुयो। कश्मोर, कंदकोट खां वेंदे जेको आउं जेके घुमी आयो आहियां, इहे सभु बख्शल अब्बासी अज़ीज़ मंगरे जे थ्रू जेके सभु घुमे, जेके मूंसां फ़ोननि ते राब्ते में हुया, उन्हनि जो शुक्रियो अदा करणु वियो हिकिड़े हिकिड़े दोस्त वटां। सो इहे सभिनी वटि विया जेके राब्ते में हुया दोस्त, उन्हनि राब्ता पिया कया। साईं अमीर बख्श पंवर सां, साईं बख्शल अब्बासी बि राब्ते में हुयो, अनीता त मूंसां गॾु ई गॾु हुई। ॻाल्हियूं तइ थियूं, बाबा ठीकु आहे, इहे शर्त रखिया वेंदा। एतिरे में साईं महबूब शाह खे बि फ़ोन जेका असां करण वारा, साईं जी फ़ोन अची, बाबा किथे पहुता आहियो। बाबा असीं त वापसि मोटी पिया अचूं, अची दाबेची में अची बीठा आहियूं, हाणे ॻाल्हियुनि जे लाइ हाजी साहिबु अची तव्हां पहुचो। त साईं जेको सो महबूब शाह बि पहुची वियो। अब ठीकु आहे, साईं अली मोहम्मद सुमरो बि पहुची वियो, बदीन वारो। अब हाणे कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो, साईं खे मूं तजवीज़ रखी। बाबा साईं उन जेका सॼी सिंध जी जेका मूं फ़ोनूं कयूं दोस्तनि खे, हिते मूंखे साईं महबूब शाह ते बि थोरो ॾुख थियो हिन जॻह ते। मूं हुनखे जॾहिं सॼी हक़ीक़त सीनियर करे ॿुधाई, बाबा पोज़ीशन हीअ आहे, असां निकिता आहियूं कामयाबु थियण जे लाइ, असां सरकार सां जहिड़ो करणु निकिता आहियूं। असांजो जहिड़ो न को अॻुवाणनि सां आहे, न को उस्तादनि सां आहे, न को असांजो जहिड़ो जेको आहे महर साहिब सां आहे, न को इंतज़ार साहिब सां आहे, न को सिकंदर साहिब कंहिंसां बि कोन्हे। हाणे हाजी साहिबु ॾाढो जेको सो प्रेशर पियो हुजे। हाजी साहिब जो इहो ख़्यालु आहे त 29 तारीख़ जो जेको सो असांजे मथां हाजी साहिबु पंहिंजा अहिड़ा बयान ॾिना हुया त असांखे उस्ताद चवनि था त 29 ऐं 28 में विराइजी वियो, तव्हां गॾु करियो जेको सो धरणे खे। अब ठीकु आहे, त पोइ जेको सो ही तजवीज़ूं आहिनि, ही शर्त आहिनि जेके मूं हीअं ज़िक्र कया त डिघी जिदोजहद, सिकंदर जतोई जबार खोसो वेंदो, ॻाल्हियुनि जे लाइ रुकनी कमेटी ठहंदी सरकार में। त पोइ उते जेको सो साईं थोरो न, साईं चयो न बाबा असां पंहिंजो जेको सो हलाईंदासीं। मूं चयो साईं जेको बैलेंस कजे, तव्हांजे मथां एलिगेशन इहो आहे त तव्हां प्रमोशन वर्किंग कमेटी खे लीड कयो था हेॾा सिंध जे अंदरि, जेको छो त असांजो नौजवान उस्ताद फ़िरकनि में विरहायल आहे। मुंहिंजी इहा सोच हुई, मूं साईं खे इहा ॻाल्हि रखी, साईं असां जेको आहे जी अनीता तव्हां बिल्कुलु सही था चओ, गॾिजाणी में तव्हां बिल्कुलु मूंसां गॾु हुया। थैंक यू अदी, तव्हां तस्दीक पिया कयो, महिरबानी भेण। सो साईं महबूब शाह खे जॾहिं मूं इहा ॻाल्हि चई त साईं जेको सो साईं जो हिकिड़ो साईं अॻुवाण आहे, सुठो लीडर आहे, साईं परे जी वसी सोच रखे थो, साईं जी सलाहियतनि ते को बि शक असांखे कोन्हे को। साईं जेका ॻाल्हि हिकु धक सां रद्द करे जिन बाबा अॻिते वेंदासीं।
मूंखे हिकिड़े पासे 90% उस्तादनि जी जेको सो मूं सलाहूं वठी छॾियूं आहिनि उन्हनि खां फ़ोन हिकिड़े माण्हू जी सलाह हिकिड़े पासे जजनि दोस्तनि जी छो त महबूब शाह मुंहिंजो साथी आहे मुंहिंजो जिगर आहे मुंहिंजो दोस्त आहे पर हिते आउं अॻुवाणी पियो करे हाणे मुंहिंजे मथां ज़िम्मेवारी आहे बैलेंस फ़ैसिले करण जी ख़ुदा खे हाज़िर नाज़िर रखे मूंखे जवाबु ॾियां उस्तादनि जे अॻियां दोस्त वटि जवाबु ॾे ऐं घटि आहियां दोस्त खे वरी बि तॾहिं ते वञी परचाए वठंदुसि पर आउं जेको आहे मुंहिंजे मथां 90% मूंखे सलाह मिली आहे छो त पहिरीं आउं अकेलो निकितो हुयुसि उनखां पोइ जेको आहे सलाहूं तजवीज़ूं जेके मिलियूं त बाबा हाणे जेकॾहिं हाजी हिननि ॻाल्हियुनि ते अचे थो हिननि शर्तनि जो त इन शइ जो वज़न भली रखे छॾ हाजी जे मथां त हाजी भली तहरीक हलाए को मसइलो कोन्हे को ठीकु आहे क़बूल आहे उस्तादनि खे टोड़ियो न उस्तादनि गॾु करियो तव्हां मुस्तक़बिल वरी बि असांजो आहे वरी असां का हिकिड़ी जेका तहरीक हलाईंदासीं ईअं तकड़ में असां थोरा फेल थिया आहियूं सो फ़ोनूं कयूंसीं सभु किसो कोता किसे खोटायूं हाजी साहब वारा बि अची पहुता दाबे जी प्रेस क्लब ते असां वरी वापसि मोटियासीं उतां खां थोरी राति थी वई वापसि अची मोटी दाबे जी प्रेस क्लब ते अची गॾु थियासीं उते ॻाल्हियूं हलियूं ॻाल्हियुनि में सभ खां पहिरीं जेका हाजी साहब जेका सो थोरो गरमा गर्मी थी वई हाजी साहब ॻाल्हियूं खोचे त हाजी साहब में थोरो ज़िद ऐं अना तमामु घणी आहे हाजी साहब जी हाणे तबियत जेका आहे न ज़िदी थी वई आहे हाजी साहब हाणे जेको ॻाल्हियुनि खे पंहिंजे असल उमिरि जो तक़ाज़ो बि आहे ऐं हाजी साहब जे मथां छो त हाणे सोशल मीडिया जो प्रेशर बि हाजी साहब वठी कोन थो सघे थोरी ॻाल्हि त हाजी साहब हाइपर थी थो वञे ख़ैर हाजी साहब जे ॻाल्हियूं कयूं हाजी साहब ॻाल्हियूं कोन मञियूं अथऊं ठीकु आहे ॻाल्हियूं कोन त उथूं था हिते ऐं बिल्कुलु ॻाल्हियुनि में उथियो त ख़ुदा खे हाज़िर नाज़िर रखी चवां थो मूंखे अली मोहम्मद सुमरे विहारियो मूंखे अॼु अनीता सभिनी मां वेहो ॻाल्हियूं कंदासीं ॻाल्हियुनि कहिड़ी ॻाल्हियुनि था बाबा हाजी साहब हिकिड़ी ॻाल्हि ते जो चयो त आउं डिगी जिदो चवंदो वाइदो थो करां ऐं कसम थो खणां इन जी तस्दीक जेकॾहिं अदी अनीता ख़ान अदी जेको सो अदी अनीता ख़ान हुई अदी सां गॾु जेको आहे अदा जावेद इक़बाल गॾु हुयो सुलेमान राजपर गॾु अली मोहम्मद सूमरो मूंसां गॾु हुयो मुंहिंजो जेको तेलके जो मोहम्मद उस्मान सूमरो सदर जेको मुंहिंजे तेलके जेको सो ठटे जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद उस्मान सूमरो ॻाल्हियुनि में गॾु हुयो त हाजी साहब चयो ऐं कसम खणां थो ऐं वाइदो थो कयां वचंदो जेको तव्हांजो मक़सदु आहे मुंहिंजो बि मक़सदु असां डिगी जदोजहद कंदासीं मुंहिंजो हाजी साहब असांजो इहो प्लान आहे त घटि में घटि 20 ॾींहं असां कैंप हणी हाजी साहब चयो आउं वेंदुसि डन थियो पहिरीं पॉइंट तो क़बूल करे छॾी ठीकु आहे ॿी कैंप कया त सिकंदर जतोई ऐं जबार खोसो तोसां गॾु साईं कैंप में वेंदा ईअं न तूं फोटू कढाए बसि हलिया वञनि हू वेठा वञनि होटल ते तूं अकेलो हुते वेठो हुजी छो त जेतिरा जजा टीम मेंबर गॾु हूंदासीं त असां ओतिरी असांजी कामयाबी छो त हाजी सिकंदर जतोई साहब ऐं साईं जबार खोसो साहब जेके आहिनि उहे हिकु सियासी पॉलिटिकली माण्हू आहिनि उनजो बैकग्राउंड जेको सियासी तमामु घणो आहे ऐं तव्हांजी उहा ताक़त अञा वधीक थी वेंदी तव्हां ताक़तवर आहियो पर तव्हां अगरि हू वेंदा त असां कामयाबु थींदासीं हीअ असांजी ज़बरदस्त हिकमत अमली हुई हाजी साहब चयो बिल्कुलु मुंहिंजी टीम जो हिसो मूंसां गॾु कीअं कोन वेंदा अबा डन थियो ॿी पॉइंट तव्हां क़बूल करे वरिती अची वियासीं टी पॉइंट ते हाजी साहब हाणे ॻाल्हियूं जेके सरकार सां थींदियूं उन में छो त हीअ असांजो मसइलो आहे जहिड़ो असांजो आहे तकलीफ़ असांखे आहे जेको केस असां रखंदासीं उहो तव्हां असांखे मौक़ो ॾिजो उते ॻाल्हाइण जो उते असां ॻाल्हाईंदासीं सेक्रेटरी सां या जेका या मिनिस्टर एजुकेशन सां या जेको बि हूंदो त ॻाल्हियूं असां रखंदासीं पर 5 रुकनी कमेटी हूंदी 5 रुकनी कमेटी में 2 नौजवान उस्ताद हूंदा ऐं 3 तव्हांजा सीनियर हूंदा हाजी साहब चयो डन पर हिकिड़ी हाजी साहब हुते पहिरें धक सां चयो त महबूब शाह ॻाल्हियुनि में कोन हूंदो हाजी साहब हीअ कहिड़ो तोखे त ॻाल्हियूं करणियूं कोन्हनि तोखे त ॻाल्हियूं मञणियूं कोन बाबा ॻाल्हियूं कोन हाजी साहब तोसां असां ॻाल्हियूं ई कोन था कयूं तूं शर्त छो थो रखी ॻाल्हि तोखे ॻाल्हियूं करणु तूं आयो ई हिते टंडे मोहम्मद खान हली तूं अची पहुतो ई हिते जेको सो हिते ॻाल्हियुनि जे लाइ तोखे हाणे शर्त न रखणु तोखे हीअ असां ॻाल्हियूं रखियूं तोखे क़बूल आहिनि ठीकु आहे न तोखे उथी पर हिते अदी अनीता ख़ान थोरो साइड वरिती जेका असां ठीकु आहे तव्हां मूंखे सम्झायो अदा मोहम्मद अली ज़िद न करियो महबूब शाह जी जॻह ते महबूब शाह जो मतबादिल को ॾेई छॾियो प्रमोशन वर्किंग कमेटी ते हाजी साहब इन हिकिड़ी महबूब शाह जे करे तव्हां सॼियूं ॻाल्हियूं टोड़ियो पिया त वरी मूंखे सॼी सिंध जो ख़्यालु अची वियो साम्हूं त बाबा हिकिड़े पासे मेजोरिटी 90% उस्तादनि मूंखे इहा सलाह ॾिनी त बाबा हींअर जहिड़ो असां नौजवाननि जो ठहे कोन थो तव्हां जेको आहे जेको हाजी साहब हिन ॻाल्हियुनि ते अचे थो त ॻाल्हियूं कराए बाबा ठीकु आहे पोइ ठीकु आहे बाबा पोइ केरु चिपो बाबा इमरान अज़ीज़ मोतीवाला जेको महबूब शाह जो मतबादिल आहे उहो हुते केस रखंदो अबा डन थियो ठीकु आहे त महबूब शाह खे जेको माइनस कराए उहो हाजी जेको शफ़ी सठी करायो छो त मूंखे बैलेंस करिणो हुयो जेकॾहिं आउं अपग्रेडेशन जो केस रखंदो सुठे तरीक़े सां त आउं अपग्रेडेशन हामी हुयसि महबूब शाह प्रमोशन जो रखे हिकिड़ो दोस्त उस्ताद जे अंदरि जेको फ़िरका वारे हुई न जेका उस्तादनि जे अंदरि प्रमोशन वर्किंग कमेटी अपग्रेडेशन NTS सिंध यूनिवर्सिटी हीअ हिकिड़ी शइ बैलेंस थी वञे हा ख़ैर हाजी साहब हुन ते सख़्तु एतिराज़ कयो महबूब शाह ते उहो किसो थियो कोता किसो थियो ख़तमु अब हाणे दुआ घुरीसीं फाते पढ़ी वई बसि इहे 3 नुक़्ता थिया त बाबा डिगी जिदोजहद घटि में घटि 20 ॾींहं कैंप हणी उस्ताद तूं वेंदा तव्हांखे उस्तादनि जी कैंप हणी वेंदा
ऐं सिकंदर जतोई जब्बार खोसो तव्हां सां गॾु वेंदा ॻाल्हियुनि में 5 रुपए इहे ई शर्तूं तय थियूं अब हाणे डन थियो दुआऊं घुरियूंसीं इन ॻाल्हियुनि में अदी अनीता ख़ान गॾु हुई अली मोहम्मद सुमरो बदीन वारो गॾु हो उस्मान सुमरो ठट्टी जो जेको टेलके जो जनरल सेक्रेटरी गॾु हुयो सुलेमान राजपर गॾु हुयो जावेद इकबाल हुयो ऐं कुझु ॿिया उते जा प्रेस क्लब जा हुया ॿिया रिटायर उस्ताद हुआ इहे सभु उते गॾु हुया ढाबे जी प्रेस क्लब ते ख़ैर दुआ घुरीसीं जेको सो वरी दोस्तनि सां ऐं जेको सो राब्ते में हुयसि किसो जेको सो ख़तमु पोइ अॻिते जेके से हलियासीं हाणे असां हितां मोटियासीं त साईं महबूब शाह खे ॾाढो ॾुखु रसियो सदमो रसियो त बिल्कुलु सदमो मूंखे बि रसियो साईं चयो त तूं केस हारे आयो आहीं बाबा ठीकु आहे साईं हारे आयो आहियां या खटिया पर इहो वक़्तु ॿुधाईंदो त हारी आहे केस या खटियो आहे केस इन खे फ़िलहालु पाण बहस कोन था करियूं पर जेको थियो आहे इहो सम्झ उस्तादनि जी उमेदनि जे मुताबिक़ थियो आहे ऐं जामे फ़ैसिले ते थियो आहे अबा तुंहिंजो कसम अबा मुंहिंजो कसम ईअं त हाजी शफ़ी में सचियो उते कसम खयो मुंहिंजो कसम मूं पंहिंजो कसम पोइते रखियो ऐं पंहिंजे कसम जो कफ़ारो अदा कंदो पर हाजी शफ़ी में सचियो जो कसम जो छा थियो हाजी ऐं वाइदो थो कयां इन जा गवाह इहे माण्हुनि जा मूं नाला वरिता आहिनि इहे माण्हू सभु उते गवाह आहिनि हलियासीं कराची में सभ खां पहिरीं जेको हाजी साहब पहिरियों पंहिंजो वाइदो टोड़ियो डिगी जिदोजहद हाजी साहब कोन कई कैंप उते लॻियल ई कोन हुई तंबू उते हाजी साहब अरेंज कोन कयो इजाज़त उन्हनि वरिती कोन हुई सभ खां पहिरीं वञण सां असांजो दिलि हीअं ठका करे असां गाॾियुनि में हंधि बिस्तरा खणी आयासीं अॼु अनीता मूंखे पासे ते वठी अदा असां हंधि बिस्तरा खणी आया आहियूं मूं अधी खे चयो अदी तूं चुप तूं जज़्बाती ही पर हींअर अॼु कुझु न आहे ॻाल्हाइणो मूं अधी खे ॾाढो मना कयो अॼु हीअ त जज़्बाती मुंहिंजो अॼु बसि जेको थियो सो थियो ग़लती थी आहे या असां खां थी आहे या ॿाहिरि जे छिका निकिरूं था हितां हासिल मक़सदु त पोइ जेको आहे हितां खां भैया हाजी साहब पहिरियों कसम टोड़ियो अबा पोइ वरी ॿियो जेको सो वाइदो हाजी साहब जो त कैंप ते वेंदा सिकंदर जतोई ऐं जबार खोसो त वेठा कोन्हे ॿियो कसम हाजी साहब टोड़ियो टियों ॻाल्हियुनि जे लाइ वियासीं त मुंहिंजो जेको सो तजवीज़ कंदड़ माण्हू जेको मूंखे त वठी कोन थिए विया ॻाल्हियुनि में पोइ उते उस्तादनि किराए कई अदी अनीता राशिद मोराई इन्हनि दोस्तनि रड़ियूं कयो भाउ मोहम्मद अली छो कोन थो वञे अबा सभिनी ॾिठो मोहम्मद अली अबा तव्हां चयो त ॿ माण्हू त इमरान मोतियाले खे मूं पंहिंजी जाइ ते मोकिले छॾियो तव्हां त मूंखे मोकिलियो कोन पिए ख़ैर जेके बि वाइदा कया हाजी साहब उते टोड़े छॾिया हाजी साहब जी महिरबानी त टोड़े छॾिया अबा ख़ैर आहे उते जॾहिं ॻाल्हियूं करे आयासीं जॾहिं ॻाल्हियुनि में वरी कहिड़े बि तरीक़े सां वञी पहुतुसि उते पहुतुसि उते सॼो सेटल्ड हुई सॼी मीटिंग सेटल्ड हुई उते इतफ़ाक़ बख्शल अब्बासी बि मिली वियो असांखे उते बख्शल अब्बासी सेक्रेटरी में हथ खां वठी आऊं बि हुनखे वठी वियुसि उते त एडिशनल सेक्रेटरी हुया स्पेशल सेक्रेटरी हुया उते जेको सो ॻाल्हियूं छा उते सभु कुझु फिक्स ई ड्रामो हुयो ॿियो कुझु बि कोन्हे अलाह खे हाज़िर नाज़िर रखियो इहा ॻाल्हि थो कयां सिकंदर जतोई साहब जेका असां उते हुयो असां जब्बार खोसो साहब हुयो बसि चई बाबा बसि हाणे असांखे मिनिस्टर जी तव्हां लेटर कढे ॾे बसि मीटिंग रखे ॾे मिनिस्टर साहब सां असांजी जेका असां हितां खां जान छॾाए बसि असां बाक़ी जेको बि थियूं ॻाल्हियूं अंदरि जूं ॻाल्हियूं इहे मूंखे ॿाहिरि न करणु घुरिजनि सो अचूं त थ्रू हाजी साहब ते सो सिकंदर जतोई साहब घणो बचायो हाजी साहब खे बचाए वियो लेटर वठी आयो बायोमेट्रिक जो उबतो सुबतो को पहिरीं हुते हुई हाणे डबल थी कमु उन ते बि कंहिं ते बि कोन थियो आहे अची मोटी आयासीं सभु अखियुनि सां ॾिठोसीं उते जॾहिं अची गॾु थियासीं हवा हाणे जेको सो मूंखे हिते अदी अनीता चयो त अदा तूं हाणे इन शइ जो बाइकाट कर मूं चयो न अदी ऐं बाइकाट कोन कंदुसि मुंहिंजो काज ई कोन्हे को हीउ काज हाजी साहब जो आहे मुंहिंजो 29 ते हुयो जेको करणु कोन ॾिनो मुंहिंजो कसम साख पोइते करे हाजी साहब कसम कयो हीउ हाजी साहब पाण कंदो मूंखे राशिद मोराई फिरी आयो चए बाबा तूं रुगो नामंज़ूर चयो मूं चयो न बाबा ऐं नामंज़ूर कोन चवंदुसि ॻाल्हियूं करे आया आहियूं सरकार सां ॻाल्हि जी कमेटी में हुयासीं जेको कमेटीअ सरबराह फ़ैसिलो कयो उहो असांखे मञिणो आहे सही या ग़लति इहो वक़्तु बाद में ॿुधाईंदो ॾिसो 4-5 महीननि खां पोइ हीअं डिस्कस पिया कयूं जेकॾहिं ग़लति हुया त मुंहिंजी तरदीक़ करे जेके ॻाल्हियूं ग़लति आहिनि जेके इन ॻाल्हियुनि में जेके बख्शल अब्बासी हो ऐं अदी अनीता जेकॾहिं हुई ऐं राशिद मोराई इन्हनि न चयो हुजे त मुंहिंजी त जेका तरदीद करे इन्हनि ॻाल्हियुनि जी ख़ैर जेको बि थियो हा सो इन्हनि ॻाल्हियुनि में ख़ामोश छो हुया इहो वक़्तु कोन हुयो साईं साहिल बलोच साहिबु एतिरे वक़्त ताईं ख़ामोशी इन जे करे हुई त सुजागी मार्च हुयो उस्तादनि खे सुजाग करणो हुयो उनजो मक़सदु हुयो जेको असां सुजाग करण में कामयाबु हुआसीं हिकिड़ो इंट्रोडक्शन हुयो बाबा नौजवान उस्तादनि जी जेका असां लीडरशिप अचणु घुरिजे पंहिंजे मसइलनि खे पाण हल करे उन में नौजवान उस्तादनि में तमामु घणा सुठा अॻुवान आहिनि साईं बख्शल अब्बासी जहिड़ा अज़ीज़ मंगरे जहिड़ा साईं रमज़ान मुग़ेरी जहिड़ा साईं जेको सूफ़ी सरमद जहिड़ा इन्हनि माण्हुनि खे तराशे अॻियां कढण जे लाइ मूंखे उते चुप रहणु मुंहिंजो इंतिहाई ज़रूरी हो इहे जेकॾहिं आउं उते चुप न रहां त आउं इन्हनि खे गॾु करे कोन सघां अॼु जेकॾहिं हू मूंसां गॾु साथ में गॾु आहिनि त हीअ मुंहिंजी वॾे मां वॾी कामयाबी आहे रमज़ान मुग़ेरी जेकॾहिं मूंखे अॼु इज़त थो ॾे सूफ़ी सरमद जेकॾहिं मूंखे इज़त थो ॾे जेकॾहिं मूंखे साईं मीर बख़्श साहिबु मूंखे इज़त थो ॾे अदी अनीता ख़ान जेकॾहिं मुंहिंजे जेका मूंखे एतिरी मोहबत थी ॾे या जेके बख्शल अब्बासी साहिबु या ॿिया दोस्त आहिनि इहा आहे कामयाबी
मूंखे सुठा दोस्त मिलिया पूरी सिंध जे अंदरि, मूंखे हिकिड़ी सुठी टीम मिली आहे। इंशाल्लाह सेंसस जेके आदमशुमारी विच में न हुजे हा ऐं रमज़ान शरीफ़ विच में न हुजे हा त हींअर ताईं हिकिड़ी ॾाढियूं वॾियूं मीटिंगूं 3-4 थी चुकियूं आहिनि, पर साईं बख्शल अब्बासी वारा ऐं उनजा अमीर बख्श साहब वारा पंहिंजी मीटिंगनि में लॻा पिया आहिनि, हिकिड़ो फ़ैसिलो करे जल्द ऐलान करण वारा आहिनि। साईं सूफ़ी सरमद ऐं साईं मुग़ैरी साहब वारा कोशिश में लॻा पिया आहिनि, 2-3 ॿिया साथी आहिनि। इंशाल्लाह जल्द उस्तादनि खे असां ख़ुशख़बरी ॾींदासीं, जल्द असां जेको आहे इंशाल्लाह जल्द जेको असां ब्यूरोक्रेसी सां विढ़ण जे लाइ निकिरंदासीं। असांजो जहिड़ो सरकार सां आहे, असांजो जहिड़ो जेको आहे अॻुवान असांजा जेके आहिनि उहे पंहिंजे ज़ाती जेको मामलनि में तरजीह ॾियनि था, पंहिंजे मसइलनि खे तरजीह ॾियनि था, पंहिंजे धंधनि खे तरजीह ॾियनि था। असां कंहिंजी मुखालिफ़त कोन, सभु असांजा क़ाबिल एतिराम आहिनि, ईअं सभु कनि था, केरु कोन थो करे। महर साहब खे 1.5 साल 2 साल थिया आहिनि, महर साहब छा कयो आहे? महर साहब जी कारकिर्दी इंतिहाई ज़ीरो दोस्त आहे असांजो, या असांजे वॾे जेके हिते वॾा जेके असांजा उन्हनि जो सुठो दोस्त आहे, त असांजो बि दोस्त थियो उन्हनि जे थ्रू। साईं इंतज़ार साहब जेको आहे असांजो सुठो दोस्त आहे, या इन्हनि जे हूंदे सूंदे बि जेकॾहिं मामलात ख़राबु आहिनि त चलो ठीकु आहे, पर हाजी साहब बि छा कयो? हाजी साहब बि त अरमाननि जो क़तल कयो। ख़ैर हीअ जेके बि ॻाल्हियूं थियूं ऐं अलाह खे हाज़िर नाज़िर करे दुरुस्त चवां थो, मूं जेको वाइदो कसम खयो उहो मुंहिंजो कसम जेको हाजी जे पोयां आहे। पहिरीं मूं हाजी जे कसम कयो, छो त हाजी हिकु त हाजी आहे, ॿियो हाजी साहब जा उमिरि तमामु घणा थियल आहिनि, ॿियो हाजी साहब नेक निमाज़ी आहे, ऐं गुनहगार बानो आहियां, हिकु नौजवान आहियां, मूंखे जेको छुड़वाग बि चयो थो वञे, मूंखे लोफर बि जा लक़ब बि ॾिना था वञनि, मूंखे अलाए कहिड़ा कहिड़ा, त मुंहिंजो कसम त उन्हनि जे पोयां आहे बाबा। सो अॼु अनीता तव्हां लिखियो आहे अदा सच ॿुधण जे मूड में। ख़ैर जेको बि चयो अलाह खे हाज़िर नाज़िर दुरुस्त चयो आहे, ऐं असां हक़ सच जी ॻाल्हि कंदा। असां जेकॾहिं पंहिंजनि जो एहतिसाब कयो आहे त हाजी साहब तव्हां बि सह पधारियो, तव्हांजो बि एहतिसाब थियणु घुरिजे। तव्हां खां जेके ग़लतियूं थियनि तव्हां वॾो दिलि करे, वॾो जेको फ़राख़ दिलि सां थी अची करे, हिन में को बि इल्ज़ाम कोन्हे, का बि ग़लति ॻाल्हि कोन्हे, मूं तव्हांखे का गार गंद कोन कई आहे, तव्हांजे पोइलगनि खे बि नारा, मूं हिकिड़ी हक़ीक़तूं रखियूं आहिनि ऐं अलाह खे हाज़िर नाज़िर रखी करे इहा चवां थो। तव्हांजा जेके तेलकनि जा सदर ऐं ज़िले जा सदर ऐं जेके यूनिटनि जा उहिदेदार मूंसां गॾु हुया, उन्हनि खे आगाही ॾींदो आहे बाबा हाजी साहब जो प्रेशर ई ख़तमु कयो, तव्हां उन्हनि खां पुछा कयो। ख़ैर हाजी साहब तव्हां मुंहिंजा वॾा आहियो, तव्हांजे लाइ मूंखे ॾाढी इज़त आहे, मोहबत, छो तव्हां सां सिंध जो उस्ताद मोहबत करे थो, उन मोहबत जे करे असां तव्हांजी इज़त था कयूं, छो त असां नथा चाहियूं त तव्हांजा जेके पोइ लॻनि, बसि असां उन्हनि ते बि हिकिड़ो पैगाम पहुचायो आहे त शख़्सियत परस्ती खां निकिरणु घुरिजे। जेकॾहिं इंतज़ार साहब खे सां तव्हां नफ़रत करियो था, काफ़ी घणा कुझु, पर घणा उनजी मोहबत में बि गिरफ़्तार आहिनि। महर साहब खे जेको घटि वधि चवनि था, पर घणा उनजे जेको सो आहिनि। अहिड़े हिसाब सां साईं सठे साहब सां जेकॾहिं सभु मोहबत कनि था त के नफ़रत बि कनि था, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। सो हीअ वीचारी पंहिंजे वांगुरु बराबरि कोन्हनि का। वरी बि अचिणो सिंध जे उस्तादनि ॾे आया खे, उस्तादनि जा मसइला उते जो उते आहिनि। डेट ऑफ इनिशियल तव्हां जेको वियो, तव्हां हाजी साहब हाणे तव्हां खां आउं सुवाल थो करियां, हाणे मुंहिंजा सुवाल आहिनि तव्हां खां, जेके मूं हक़ीक़तूं उस्तादनि जे अॻियां रखियूं, हाणे मुंहिंजा चंद सुवाल आहिनि। हाजी साहब तव्हां हिन मीटिंग खां अॻु में तव्हां 10 तारीख़ जा त आउं जेको वञा थो, बसि जेकॾहिं उस्ताद इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंट 24 फरवरी 2021 खां अपग्रेडेशन, उनखां अलावा जेको सर्विस स्ट्रक्चर, सर्विस प्रमोशन रूल्स इहे न मिलिया त उते जो उते धरणो हणी वेही रहंदुसि। 10 तारीख़ ते तव्हां सिर्फ़ु पंहिंजी ID खले मोटी आया, तव्हां उते ऐलान छो कोन्ह कयो धरणे जो? उनखां अलावा तव्हांजा स्क्रीन शॉट वठो, तव्हांजी पंहिंजो पेज तव्हां पाण 2 कलाक ॾियो, हिकिड़ो कलाक ॾियो, रुगो हेठि वञो, 2 ॾींहं 3 ॾींहं 5 ॾींहं तव्हां पंहिंजूं पोस्टूं पढ़ो, तव्हां हुन में पाण क़समूं केतिरियूं खयूं आहिनि, तव्हां पंहिंजो एहतिसाब ख़ुदि त करियो, तव्हांजे कौल ऐं फ़अल में केॾो फ़र्क़ु आहे, तव्हां पंहिंजो पाण खे त ॾिसो। असां ॿिनि खे त चऊं था, उते तव्हां ख़ुशि थींदा आहियो त जॾहिं असां चूंडियलनि खे चवंदा आहियूं, पर अच्छा तूं चूंडियल कोन्हे, तूं त ज़िले जो सदर, तूं ज़िले में कमु कर न, तूं छो थो टंग अणाई मर्कज़ जे कमनि में? हुननि खे तो मौक़ो ॾेई छॾियो आहे। असां वेठा हुयासीं न हुनजो एहतिसाब करण जे लाइ, असां हुयासीं हुननि जो एहतिसाब करण जे लाइ, असां जहिड़ा अॼु अनीता हुई, असां हुयासीं, ॿिया काफ़ी दोस्त हुआ, एहतिसाब कयूं पिया, हुनखे कमु वठूं पिया। हाणे हू इल्ज़ाम सिर्फ़ु इहो ई था हणनि त हाजी साहब असांजे कमनि में टंग अड़ाए पियो। जेकॾहिं तव्हां उन्हनि जे कमनि में टंग न अड़ायो आहे त हींअर जेके उन्हनि खे इहे जवाज़ कॾहिं बि कोन। हाणे हू इलेक्शन जेको अॻियां हली कंदा न, हू इन्हनि ॻाल्हियुनि ते हली कंदा त हाजी साहब जेको आहे उनजी टीम जेका आहे उहा सेक्रेटरी हुन कमु रुकराए थी अचे। तव्हां पंहिंजे ज़िले जे अंदरि पंहिंजे कमनि खे ॾिसो, अपग्रेडेशन जी फाइलनि खे ॾिसो, तव्हां हिते ई रहो। पर ख़ैर तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांखे सिंध जी सियासत जॾहिं 3 साल पूरा थियनि पोइ वरी अचो आहे, उहो सभु कुझु करियो आहे। ख़ैर हाणे मूंखे ख़बर आहे तव्हांजी ID खुली, हाणे तव्हां अनक़रीब या उमिरि ते वेंदा या ज़ारतनि ते निकिरी वेंदा। असांजे उस्तादनि जा जेके मामला उते जो उते रहिया। ख़ैर मुंहिंजे ज़मीर मूंखे झंझोरो पिए, एतिरा ॾींहं चुप हुयसि ऐं सुठे वक़्त जे इंतज़ार में हुयसि, सुठे टाइम जे इंतज़ार में हुयसि त अल्लाह जी ज़ात मूंखे सुठो वक़्तु, मूंखे अल्लाह जी ज़ात सुठो वक़्तु ॾिनो। मूंखे ख़बर हुई त हाजी साहब तव्हां हुते मिनिस्टर वटि जेके ॻाल्हियूं रखियूं हुयूं, तव्हां उथियासीं, असां कहिड़ियूं ॻाल्हियूं रखियूं हुसीं, उहा असांखे ख़बर आहे। ऐं उन्हनि डिग्रेशन में नथो वञणु चाहियां। हाजी साहब तूं अॻुवाण आहीं बिल्कुलु, पर असीं बि जेको जेके सोशल मीडिया एक्टिविस्ट आहियूं त असीं बि पीलर आहियूं, ईअं सम्झो सिंध जा उस्तादनि जा। तूं जा पोइ लॻे तव्हां मूंखे जेके नथा मञो त का ॻाल्हि कोन्हे, पर सिंध जो उस्ताद असां सां बि मोहबत करे थो, असांखे बि ॾिसे थो। ख़ैर
तव्हांजी मर्ज़ी, तव्हां जेको बि सम्झो। हीउ जेको बि अहवाल हो ऐं जेको सो अलाह खे हाज़िर नाज़िर दुरुस्त थो चवां, हाजी साहिब जी कसम जे करे मूं पंहिंजो कसम पोइते कयो। दोस्तो, बाक़ी जिन्हनि दोस्तनि जा मूं नाला खया आहिनि, इन्हनि दोस्तनि सां जेकॾहिं राब्ते में न हुजां हा, इन्हनि मूंखे जेकॾहिं सलाहूं न ॾिनियूं, तव्हां जेको मुंहिंजो एहतिसाब कंदा ऐं हाज़िर आहियां। ऐं मुंहिंजी इन्हनि ॻाल्हियुनि जी जेकॾहिं इन्हनि जी ॻाल्हियुनि में जेके दोस्तनि जा मूं नाला न खया इहे न हुजनि हा, इहे तरदीद कंदा त आउं तॾहिं बि पंहिंजो पाण खे एहतिसाब जे लाइ हाज़िर कंदुसि तव्हां वटि। अॼु जे लाइ वीडियो तमामु डिघी थी वई आहे, छो त मूंखे कावड़ तमामु घणी, पर मूंखे दोस्तनि तमामु घणो रोकियो ऐं मूंखे मुंहिंजे साथियुनि रोकियो, पर मूं मुंहिंजी ज़मीर गवारा कोन थिए कयो त आउं चुप वेहां। मूंखे मुंहिंजे प्यारनि साथियुनि मना कई त अॼु तूं लाइव न अचिजांइ। पोइ वरी मूं फ़ोनूं कयूं आहिनि कुझु साथियुनि खे, कुझु दोस्तनि खे, कुझु सियाणनि खे, कुझु होशियारनि खे, कुझु जज़्बातियुनि खे, त बाबा ऐं छा मूंखे छा करणु घुरिजे। उन्हनि मूंखे सलाह ॾिनी त बाबा तोखे अॼु मौक़िफ़ रखणु घुरिजे। यकीन कयो सिर्फ़ु 10 सैकड़ो मूंखे मना कई, बाक़ी मूंखे सभिनी जेको सोचियो त बाबा तूं अॼु मौक़िफ़ वञो रखे छॾ, सुठो टाइम आहे। इहे जेको पैदल मार्च, सुजागी मार्च हो जंहिंमें काफ़ी दोस्त नाराज़ थिया, अॼु सुठो मौक़ो आहे। थी सघे थो त तुंहिंजो जेको से लफ़्ज़ ॿुधनि ऐं उहे हक़ीक़तनि खां वाक़िफ़ु थियनि त उन्हनि जेके हक़ीक़तूं थियूं, असां छा पिए सोचियोसीं, हुननि छा पिए सोचियो, हुननि जा छा अरमान हुया, पर जेको हुननि चयो उहो ईअं कॾहिं बि सरकार सां मुआदो अटकाइण कोई सोलो कोन्हे, कोन्हे हिकिड़ी वॾी ताक़त ऐं मुतहद थियण जी ज़रूरत आहे। असां हिकिड़ी कोशिशि कईसीं जेका असां कामयाबु वियासीं। मुंहिंजा दोस्त मूंखे चवंदा तो जेको सो पैदल मार्च कयो आहे इहो तुंहिंजो फेल वियो आहे। ख़ुदा जो कसम खणी चवां थो फेल कोन वियो आहे, असां उस्तादनि खे मुतहद करण में कामयाबु विया आहियूं। के दोस्त मूंखे चवंदा क़ुरानी शहर, अबा तव्हांजी मर्ज़ी, इहे तव्हांजूं मोहबतूं, तव्हां मूंखे क़ुरानी शहर चओ था, पर यकीन कयो मूंखां वॾो क़ुरानी ॿियो केरु आहे। ऐं यकीन कयो मस्जिद में कसम खयो, मूं जज़्बाती हुयुसि, गैरत में मूं सभु कुझु कयो, मुंहिंजो गैरत मूंखे झंझोड़े थो। अॼु ताईं आउं शर्मसार आहियां, आउं पंहिंजी ग़लती जो एतिराफ़ु कयां थो। ख़ुदा ॿिनि खे बि पंहिंजी ग़लतियूं तस्लीम करणु, एतिराफ़ु करण जो जेको सो उहो करे। यकीन कयो मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा हूंदा हुया ऐं भिटशा खां माना अलाह साईं खां माफ़ी घुरंदो, या अलाह मूंखे तूं कामयाबु कयां। जिन्हनि मूंखे ॾिठो, जिन्हनि न ॾिठो, बाख़ुदा ऐं अॼु तव्हांखे ज़ाहिर करे ॿुधायां थो, रोईंदो हुतां हलंदो हुयुसि त या अलाह मूंखे तूं मुंहिंजे कसम ते कामयाबु रखजांइ। मुंहिंजो कसम कराची ताईं त पहुतो लॻभॻि, पर मुंहिंजो जेको कसम पोइ वरी मूंखे जॾहिं सलाह ॾिनी बाबा कफ़ारे जो मूंखे ॿुधायो वियो, वरी कसम जे मथां कंहिं ॿिए कसम खयो, उन चए पहिरीं ख़तमु कर, ऐं सभु कुझु कयां थो, तंहिंजे करे मुंहिंजो कसम पोइते थियो। अलाह मदद, ॻाल्हियूं त खोड़ सारियूं वक़्तनि थींदियूं रहंदियूं। अॼु जे लाइ इजाज़त, उमेदु मुंहिंजो अॼु दिलि ॾाढो मुतमिन आहे, ॾाढो ख़ुशि आहे त मुंहिंजे मथां हिकिड़ो वज़न लही वियो आहे। बाक़ी वक़्तनि ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं इनशा अल्लाह। जज़ाकल्लाह।